अज पाण अनपुर जा किस्म पढ़दासीं। अनपुर जा घणा क़िस्म आहिनि? अनपुर जा 3 क़िस्म आहिनि, वाजिब अनपुर, गैर वाजिब अनपुर ऐं मुरक्कब अनपुर। सभिनी खां पहिरियों वाजिब अनपुर। वाजिब अनपुर खे इंग्लिश में प्रॉपर फ्रैक्शन चवंदा ऐं वाजिब अनपुर आहे छा? उहो अनपुर जंहिंमें अंश नंढो हुजे छेद खां, मतिलबु मथे खे पाण छा चवंदा आहियूं? अंश नंढो हुजे छेद खां। हाणे मिसाल वठूं था, मतिलबु अंश नंढो हुजे छेद खां। 2/3, 3/5 ऐं 1/4। मतिलबु त वाजिब अनपुर कंहिंखे चवंदा आहियूं? अहिड़ो अनपुर जंहिंमें मथियों नंढो हुजे हेठे खां, हुनखे वाजिब अनपुर चवंदा आहियूं। हाणे जो गैर वाजिब अनपुर। गैर वाजिब अनपुर खे इंग्लिश में इम्प्रॉपर फ्रैक्शन चवंदा। गैर वाजिब अनपुर आहे छा? अहिड़ो अनपुर जंहिंमें अंश वॾो हुजे छेद खां, मतिलबु त मथियों वॾो हुजे हेठे खां, हुनखे पाण छा चवंदा आहियूं? गैर वाजिब अनपुर। मिसाल वठो, 3/2, 7/4 ऐं ॿी बि ॻाल्हि, उहो बि अनपुर गैर वाजिब अनपुर आहे जंहिंमें मथियों ऐं हेठियों ॿई बराबरि हुजनि, मतिलबु अंश ऐं छेद बराबरि हुजनि, हुनखे बि गैर वाजिब अनपुर चवंदा आहियूं। मिसाल 3/3, इहो बि गैर वाजिब अनपुर जी क़िस्म आहे। अचो हाणे पाण मुरक्कब अनपुर पढ़ूं। मुरक्कब अनपुर कंहिंखे चवंदा आहियूं? मुरक्कब अनपुर अहिड़ो अनपुर जंहिंमें सॼो अंग बि हुजे ऐं साण में वाजिब अनपुर बि हुजे। 1 सॼो 2/4, मतिलबु 1 सॼो 2/4। 2/4 छा आहे? वाजिब अनपुर आहे ऐं टोटल मिलाए खे पाण छा चवंदासीं? मुरक्कब अनपुर। मिसाल ॿी वठूं, 2 सॼा 3/7। ही 2 सॼा ऐं 3/7 जेको वाजिब अनपुर आहे, अहिड़े अनपुर खे पाण छा चवंदा आहियूं? मुरक्कब अनपुर, इंग्लिश में मिक्स अनपुर। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।